छा तव्हांखे ख़बर आहे त हिकु ज़ख़म कीअं भरिजंदो आहे? असांजी चमड़ी जिस्म जो वॾे में वॾो ऑर्गन आहे जेको स्वेट ग्लैंड्स यानी पघर ॾींदड़ गुदूदनि जी मदद सां जिस्म जे गर्मी पद खे ठीकु कंदो आहे। उन में केतिरा ई सेंसर्स आहिनि जेके कंहिं शइ खे छुहण सां उन जे गरम या थधे हुजण जो अहसासु ॾींदा आहिनि। चमड़ी जो मथियों तह जंहिंखे एपिडर्मिस सॾिबो आहे उहो हिकु महफ़ूज़ ढाल तौरु कमु ॾींदो आहे ऐं जरासीमनि खे जिस्म अंदरि दाख़िल थियण खां रोकींदो रहंदो आहे। पर जेकॾहिं का शइ ॿाहिरीं तह खे नुक़सानु ॾींदे अंदरे तह यानी डर्मिस में दाख़िल थींदी आहे त असीं उन खे ज़ख़म सॾींदा आहियूं, छाकाणि त चमड़ीअ खे जॾहिं नुक़सानु थींदो आहे त जरासीम अंदरि दाख़िल थियण जो ख़तरो वधी वेंदो आहे जेकी को इन्फेक्शन ॾेई सघनि था। सो कंहिं इन्फेक्शन थियण खां बचाव में असांजो जिस्म जल्दी अमल में ईंदे 4 अहम क़दम खणंदो आहे जेके ज़ख़म खे भरिजण में मदद ॾींदा आहिनि। पहिरियों क़दम हेमोस्टेटिस सॾिबो आहे, जंहिंमें जिस्म ख़तरे बाबति होशियारी ॾींदे रत जे वहण खे रोकींदो आहे। जल्दी नंढड़ा रत जा जुज़ा ज़ख़म खे बंदि करण लाइ पाण में चुंबड़ी मिली वेंदा आहिनि ऐं हिक तरीक़े तहत रत खे वहण खां घटि कंदा वेंदा आहिनि। इन अमल खे वेस्ट कंस्ट्रक्शन सॾिबो आहे जेको रत खे ॼमाईंदो आहे। ऐं ॿियो क़दम उन खां पोइ हिकु ख़ासि प्रोटीन फिब्रिन अमल में ईंदे रत खे बंदि करण ऐं जरासीमनि खां बचाइण लाइ चमड़ीअ ते क्रॉस लिंक्स ठाहींदो आहे। जॾहिं त जिस्म जी क़ुवत मुदाफ़त ज़ख़म भरिजण वारे तरीक़े खे पंहिंजे ज़िमे खणंदे चमड़ीअ जे ॿाहिरें तह खे हल्की सोॼ ऐं ॻाढ़ाण ॾेई छॾींदो आहे जेका सूर पिणु महसूसु कराईंदी आहे। ऐं हिकु दफ़ो जे रत बीहजी वई ऐं चमड़ी महफ़ूज़ थी वई त पोइ जिस्म रत जे अछनि जुज़नि ते ॿधल हिकु ताक़त मोकिलींदो आहे जंहिंखे माइक्रोफेजिस सॾिबो आहे, जेके जिस्म अंदरि दाख़िल थियल जरासीमनि खे ख़तमु करण जी सलाहियत रखंदा आहिनि। इन अमल खे फेगोसाइटोसिस सॾिबो आहे। पर जीअं त जुज़ा ज़ख़म भरण लाइ तमामु घणो परे खां ईंदा आहिनि त वेज़ोडाइलेशन अमल ज़रिए रत जूं दॿियल नालियूं खुलंदियूं आहिनि ऐं रत जो वहिकिरो सही थींदो आहे। कुझु ॾींहंनि खां पोइ टियों क़दम प्रोलिफरेटिव स्टेज अमल में ईंदो आहे। असांजो जिस्म कोलिजन डिपोज़िशन तरीक़े तहत हिकु प्रोटीन पैदा कंदो आहे जंहिंखे कोलिजन सॾिबो आहे, जंहिंमें डर्मिस सुकिड़िजी ज़ख़म बंदि कंदे चमड़ीअ जो नओं तह ठाहिण में मदद ॾींदो आहे। चोथों ऐं आख़िरी तरीक़ो जंहिंखे रिमॉडलिंग बि चइबो आहे, उन में कोलेगन टें तरीक़े खां पहिरें तरीक़े में अची ॿीहर तयारु थींदे ज़ख़म खे मुकमल भरे छॾींदो आहे। उन में हिकु हफ़्ते खां हिकु साल लॻी वेंदो आहे। उहो ज़ख़म ते हूंदो आहे त उहो केतिरो गहरो आहे। जेकॾहिं तव्हांखे लॻे थो हीअ वीडियो ॼाण मुहैया कंदड़ आहे त पोइ असांजो चैनल सब्सक्राइब कंदा ऐं घंटी वारे बटण खे ज़रूरु दॿाईंदा त जीअं ईंदड़ वीडियोज़ बाबति तव्हांखे ख़बर पइजी सघे।